नाज़रीन नवें ॾिसी रहिया आहियो F9 न्यूज़। ठारू शाह मां सैयद इकबाल शाह बुखारी जी रिपोर्ट शामिल कंदासीं त ठारू शाह भरिसां ॻोठ नवाज़ियो भांजे रावासिन भाण बिरादरी पारां हमले आवरनि पारां ॿीहर हमलो करण ख़िलाफ़ आफ्ताब अली, अफसार अली, वकार अली जी अॻवानी में मौसूम ॿारनि ज़ख़्मी थियल औरतुनि ऐं मर्दनि सख़्त एहतजाजी मुज़ाहिरो कंदे मीडिया ॾो दाहींदे चयो आहे त काल शाम भाण बिरादरी जे शौकत, निसार, सनाउल्ला, मुख्तियार, इकरार समेत ॿिया जेकी बिना कंहिं जवाज़ जे असांजे घरनि जे दाख़िल थी असांजी औरतुनि मथां ऐं मर्दनि ॿारनि मथां सख़्त तशदुद कयो। असांजा माण्हू सिकंदर ऐं मारूफ़ भान ज़ख़्मी थिया आहिनि। चयो त अॼु सुबुह जो वरी असांजे घरनि ते हालां करे असां ते हमलो कयो, असांजी हिकु न्याणीअ खे पिणु ज़ख़्मी कयो। जवाबदार ज़ुल्म वधी विया आहिनि, असां सां इंसाफ़ कयो वञे। हिननि IG सिंध, DIG नवाब शाह, SSP नौशरत फिरोज़ खां घुर कई आहे त इंसाफ़ कयो।